तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त पाण उन जूं तारीफ़ूं बयानु कयूं। दुरूद अने सलाम अल्लाह जे मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। जुमे जो मौज़ू रहंदो रिज़्क़ रोज़ी, तंहिंमें बरकत। पहिरीं हिकिड़ो मला जो शेर थी वञे जंहिंमें रिज़्क़ रोज़ीअ जो ज़िक्र आहे त ज़िक्र ज़ाती ज़ौक़ वारो फ़िक्र फैज़ अंदोज़ ॾे, शुक्र वारो साज़ सायम सब्र वारो सोज़ ॾे, दर लंघे आयो लंघो तंहिं लाल ॾे फ़ैरोज़ ॾे, तुंहिंजी रोज़ीअ धारा रोज़ नऊं नऊं रोज़ ॾे, ॾींहुं सुखियो ॾींहं खां ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾींहं जो ॾातार तूं। रिज़्क़ रोज़ी अल्लाह मथे ईमान, हर इंसान तंहिंजी रोज़ी अल्लाह तक़दीर में लिखी छॾे। ऐं अञा पाण दुनिया में आया न हुआसीं तैर रोज़ी लिखिजी वई। ईमान जो पहलो जुज़ तक़दीर। नंबर 2, हिकिड़ो अहिड़ो पाण मथे दौर हो, छा तो ते अहिड़ी वार न हुई जॾहिं तुंहिंजी तार तवार न हुई, रफ़्तार न हुई, गुफ़्तार न हुई, माउ केसार संभार न हुई, त पेट अंदरि कीअं पलिजे ॿार। हर इंसान मां जे पेट में हो, हेॾा रूह फूकाणू ऐं फ़रिश्ते लिखें, कुरो लिखें, फ़क़त रिज़्क़िही व अजलिही व अमलिही शक़ियुन औ सईदुन, फ़क़त रिज़्क़िही। लोहे महफ़ूज़ में जेकी रिज़्क़ लिखियल हो, वरी इते ऊज रिज़्क़ लिखें, रिज़्क़ लिखिजी वियो। अल्लाह जी सिफ़त आहे रज़ाक़। रज़ाक़ एतिरे तमामु झिझो रिज़्क़ ॾियण वारो। हाणे रिज़्क़ चऊं करे के था, ई वॾो मुंदो आहे। रिज़्क़ कुरे के चवाइजे थो। रिज़्क़ हर तरह अल्लाह जेको नेमत ॾिने, इहा हर तरह जी नेमत रिज़्क़ आहे। जे कंहिंखे सेहत ऐं तंदुरुस्तीअ से नवाज़ें त अल्लाह उनखे रिज़्क़ ॾिने। जे कंहिंखे माल ॾिने त अल्लाह उनखे रिज़्क़ ॾिने। जेकॾहिं कंहिंखे दौलत, इल्म, कुर्सी, उहिदो अता कयईं, ई पण रिज़्क़ रहियो। त रिज़्क़ से मुराद ख़ाली रसोड़े में जेको रद पची ई न, बल्कि हर तरह जी नेमत ई रिज़्क़ आहे। ई रिज़्क़ कंहिं वटि आहे? ई अल्लाह वटि आहे। एतिरे सुधीअ वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। हिन ज़मीन मथे जेतिरा चरिंद परिंद जानदार आहिनि, मिणी जो रिज़्क़ अल्लाह जी जवाबदारी आहे। हिन जो मतिलबु ई थियो, जे गोई जा धण, मई जा खॾुआ, बकरियूं ऐं रिढूं, तंहिंजा वॻ, इन्ही मिणी जी जवाबदारी रोज़ी चरो ई सिर्फ़ु अल्लाह मथे आहे। अने अल्लाह जी मर्ज़ी ऐं अल्लाह जे हुक्म से ई रिज़्क़ रोज़ी पियल कित ओॾो हुए त पाण माड़ा जुमूं पढ़ी भेरा हलूं, उहा खणी अचूं, पर ओॾो न आई। वफ़ी समाई रिज़्क़ुकुम, ई घणो मथे आहे, लम्हो आहे। वफ़ी समाई, आसमान में आहे रिज़्क़। हाणे उहा अचे कीअं? पाण ॾिसूं था त हिकिड़ा सुखी सोंजा साहूकार ऐं ॿिया वीचारा मध्यम ज़िंदगीअ जा, विचथरी ज़िंदगी, ऐं टिया सफ़ा हेठले वर्ग जा,
जॾहिं त मिणी खे अलाह पैदा कयईं, न मिणी खे ज़रूरत आहे रूज़ीअ जी, पोइ ई कुला थियो। वलो बसतुल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबग़ौ फिल अर्ज़ि वलाकिन युनज़्ज़िलु बिक़द्रि अला मन यशा मिन इबादिही। अलाह जे मिणी खे कुशादा रूज़ी ॾेई ॾे त अलाह पिंड चए थो ऐं बग़ावत कयो, ज़मीन में फ़साद कयो, वांदो गिनो, अने अहिड़ो थिए थो। हींअर जे पाण मिणी वटि वॾियूं टीसियूं टहिला हुअईं, डफर हाईवा हुअईं, त ही जेको नंढड़ियूं गाॾियूं हुयूं मिणी खे चिपले विझूं, जंहिंजो ढोर रोड ते चढ़े हिनखे उन ई हंधि जोड़े विझूं। पोइ को ॿारड़ा ईअं जेको वीचारा फिरनि पिया, वैगाणा थिया, उन खे रोड तां उतरी जी गाॾी न त धीर हड़ी भॼी वञूं, दादागिरियूं कयूं। अलाह चए थो इहा आंजी फितरत आहे, इहा तबियत आहे, जे आंखे कुशादा रिज़्क़ ॾेई ॾियां तव्हांजी ज़मीन में फ़साद कंदा, बग़ावतूं कंदा, मूंखे विसारे छॾींदा। ज़हर अचींदी आंखे तंगी, तैर जी यादि कंदा, जे रब केॾा आहे, कीअं रूज़ी ॾींदो, कॾहिं रूज़ी ॾींदो। जेकॾहिं रूज़ी जाम हुए, सिहत तंदुरुस्ती हुए, ॾुख ॾुरापा हुए न, त केरु अलाह खे यादि करे या न। पर हाणे मुंदो इहा त रूज़ी इन में बरकत कीअं अचींदी, बरकत जा सबब कया। रूज़ी अलाह वटि आहे, आसमान ते आहे, हर कंहिंजी रूज़ी अलाह जी जवाबदारी आहे, रूज़ी लिखजी जा चुकी आहे। ऐं अलाह पिंड जी मर्ज़ीअ सां कंहिंखे कुकड़ कौरमा पियो खाराए, ऐं केरु वीचारा रोटी चटणीअ लाइ लौणा फेरीअ पिया, इहा अलाह जी शान आहे, अलाह जी मर्ज़ी आहे। अलाह पाण ॾसें, क़ुरान में ॾस ॾिने जे रूज़ी बरकत कीअं अचींदी। पर हिन में इहा न आहे जे आं ई अमल कयां न 13 करोड़ करोड़ रुपया जे खाते में अची वेंदा, अहिड़ो न आहे। बरकत कीअं मिलंदी, मिणी खां पहिरीं मुंदो आहे ईमान अने अमल सालेह। सालेह एतिरे नेक, ईमान गिनी न नेकियूं जे कयां त उमेद आहे जे रिज़्क में बरकत पवंदी। हिकिड़ो अहिड़ो दौर हो जे मजूरी हुई आहे न माण्हू सुखी सौंजा हुआ, हठा कठा तंदुरुस्त हुआ। हींअर मजूरी जाम आहे, आवक जाम आहे, न मिणी जी रड़ पई पए अचे गूगल पे में तो 500 रुपया हलाया कहो त मुंहिंजी पियुसि। हालत इहा आहे, ढिघ रूज़ी न बेबरकत आई। तंहिंजो कारण ईमान ऐं अमल साले जो हूंदो त बरकत अचींदी। अलाह जो फरमान, मन आमिल सालिहन मिन ज़करियूं औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। कोई पण मोमिन मर्द अथवा औरत ईमान पुठियां अमल सालेह करे थो, अमल सालेह कंहिं मर्द आहे चाहे औरत, इन हालत में जे हू मोमिन आहे, अलाह फरमाए थो उनखे आउं ख़ुशगवार ज़िंदगी ॾींदुसि, ख़ुशगवार ज़िंदगी, कुशादा रिज़्क ॾेई ॾींदुसि, बरकत वारी ज़िंदगी ॾेई ॾींदुसि। इहा अलाह जो वाइदो आहे। कॾहिं ईमान अमल सालेह नेक अमल करे। इन जो मतिलबु ई आहे त जेकॾहिं ख़ासा केरु कमु करे थो ऐं ईमान न आहे त हुनखे लाभ मिलंदो, हिते ज मिलंदो, आख़िरत जो कीन मिलंदो। हिन आयत जो ॿियो भाग आहे त हुनखे आख़िरत में बदिलो ॾींदुसि। पर जेकॾहिं हीउ सरकशीअ ते उतरियो त भरे पई असला। वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका। अलाह फरमाए थो त मुंहिंजे ज़िक्र खां जेको एराज़ करे थो, सरकशी करे थो, उनजी आउं मईशत ज़िंदगी तंग करे छॾींदुसि। तंग त इहे जी तंगी जे रूज़ीअ में तंगी, पोइ अची हेॾा माल तंहिंजो ढिको ढिक, रंभ लॻी पई आहे, गाह न आहे, सिम में वञे पियो, ईअं पियो अचे। ऐं साम्हूं ॿिए केॾा गाह लाइ दौड़ धक कयूं त उते पोज़ीशन जे नवे ॿ किलो बीमार थिए, दवा लाइ लौणा फिरियूं। पिंड जी त हालत इहा चए जे अधु बीमारी ॾुथल खड़ा फिरे पिया, सची नथा कहिए। ज़िंदगी तंग थी वेंदी, बेबरकती पवंदी जेकॾहिं अलाह जी नाफ़रमानी कई त। ॿिए नंबर ते जे तक़वा हूंदो त अलाह बरकत ॾेई ॾींदो, रूज़ीअ में बरकत पवंदी। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब।
अल्लाह फरमाए थो जेको तकवा इख्तियार करे थो उन लाइ अल्लाह रस्ता पैदा करे छॾींदो ऐं उनखे रूज़ी उहा ॾींदो जंहिं हिनखे घुमाने न आहे। न ईअं थिए थो अचानक को रस्तो खोले तयार सोचे यार मूंखे त घुमाने न हो जे भला ई रस्तो मूला खोलंदो अल्लाह खपे उनखे उहा ॾेई सघे थो। पाण में डिगरिया इन सोचियो न आहे जे कोरो मुआरी ज़मीन में को मिठो बोर थींदो इहा अल्लाह कुशादा रूज़ी हिनखे ॾेई ॾिने। पाण जॾहिं कुशादा रूज़ी ॾेई ॾिने त इन मथे पुछाणो घणो थींदो। पण कॾहिं तकवा हूंदो त अल्लाह हिनखे कुशादा रूज़ीअ ॾींदो उहा ॾींदो जंहिं हिनखे घुमान न आई। ऐं तकवा जो मतिलबु कहिड़ो थिए थो? तकवा जो मतिलबु गुनाह जे हर कम खां बचणो। भई पुछे में आई तकवा त तकवा इहा आहे त कांटेदार झाड़ी आहे इन में ईअं हलाओ जीअं आंजे लेह खे किथां कंढो न लॻे। इहो तकवा गुनाह जो कमु तंहिंखां बची करे ज़िंदगी गुज़ारणी ई तकवा। हिकिड़ी अंग मिसाल ॾियां तकवा जी। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जे दौर जी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जो गुलाम हो। ई खाधो खणी आयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु खाधो जॾहिं खाधो खाई लाथो तयार चए त आके साहिब ख़बर आहे जे ई कीअं मूंखे जुड़ियो। अबू बकर चवंदो ई त मूंखे ख़बर न आहे कीअं मिलियो। ॾसें त आऊं ज़माने जाहिलियत में थोरो खनि ॿियो अहिड़ो नाटक कंदो हुउसि। काहिन जो कमु कंदो हुउसि। काहिन एतिरी अॻु कछियूं कंदो हुउसि नुजूमी। पोइ हिकिड़ो माण्हू कंहिं चकर में अची वियो ऐं उनखे मूं से को रस्तो ॾसियो जे हीअं आहे। हालांकि हीअ मड़ झूठ ऐं ग़लति हो। फिरी हालत इहा थी जे ज़माने पुठियां उन मूंखे मुंहिंजी मजूरी तंहिंमें हीअ ख़ौराक ॾिने जेको आंके खाराई त इहे त हलाल हुई न। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु तेरे आंगर हयो ख़लास ई लुकमू न खपे इहे ख़ौराक न खपे। इहो तकवो। अलाह हिकिड़ो उसूल ॾसें अंबिया खे अने मोमिने खे त आई हलाल कयो अने पाकीज़ा कयो। नबीअ खे ॾसे में जंहिंजी रूज़ी हलाल खपे अने पाकीज़ा खपे। पोइ मोमिने खे ॾसें हलाल अने पाकीज़ा खपे। हलाल अने पाकीज़ा रूज़ी तकवा। अॻिलो मुंदो आहे क़ुरान मजीद जी तिलावत तंहिंजे ज़रिए रूज़ी में बरकत पवंदी। जॾहिं पाण नंढड़ा हुआसीं पंहिंजे माइटनि हर तरह जी महिनत ऐं हर तरह जी कोशिश सां पंहिंजे मदरसे में छॾियो। पाण क़ुरान कचो पको पढ़ियासीं। पोइ इन क़ुरान खे हमेशह पिंड जे तालुक़ से ॿधो खपे यानी इन क़ुरान जी तिलावत कई खपे। हिकिड़ा अहिड़ा आहिनि इन खे ख़बर न आहे जे कुलवला किन सिपारे में जाए क़ुरान पढ़िया आई सूर यासीन ॾस चाहे हाणे आऊं त अंधो थी रहियुसि मूंखे त मड़ ज़मानो लॻी वियो। ज़मानो न तूं बदनसीब हुए जे अलाह जो क़ुरान तुंहिंजे माइट महिनत से पाढ़ियो ऐं तो अहिड़ी गफ़लत कए जे तुंहिंजे सीने मां अलाह कढी छॾे तुंहिंजे अखी मथां अहिड़ा पर्दा ॾेई छॾे जो क़ुरान साम्हूं रख तो ख़बर न आहे जे इन ते न रही किथे। त अलाह फरमाए थो वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून। इन क़ुरान जेको अल्लाह जो मुबारक किताब है बरकत वारो किताब है इन जी इत्तिबा कयो तकवा इख्तियार कयो त अल्लाह ते रहम कंदो। रहम ईज कंदो जे रिज़्क़ में बरकत ॾींदो हर तरह जी अल्लाह कुशादगी ॾींदो कुरे सां क़ुरान मजीद जी तिलावत सां रिज़्क़ में बरकत। तंहिंजे सबब मां हिकिड़ो सबब ई आहे त शुक्र खपे। ईअं पाण चओ त शुक्र अल्हम्दुलिल्लाह छिका थिए थी न शुक्र करे हितां अल्फाज़ निकिरनि ऐं अल्लाह तो जो शुक्र। पोइ शुक्र सजदे जी हालत में करे ॾेखारे इन जे अङे मथे ज़ाहिर थिए जे शुक्र वारो बानू रहियो। वण ॾिठा आहियां अंब जहिड़ हिन में
माल अचे थो न तैर झुकी वञे थो, नार ॿेर खे जंहिं हिन में माल लॻे थो तैर ॿेर झुकी वेंदी। अलाह हिनखे नेमत ॾींदो तैर ई झुकी वेंदो शुक्र में। न मोमिन जी शान आहे, तकलीफ़ पुगी त सब्र करे थो, ऐं नेमत मिले त शुक्र करे थो। ई जे शुक्र कंदो ऐं पाण में शुक्र हूंदो त रूज़ी में बरकत पवंदी, न त रूज़ीअ जी बरकत ख़लास। लाइन शकर तुम लासीदन्नकुम वलाइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। ऐं शुक्र कंदा ऐं की आउं अलाह चए थो जाम ॾेई ॾींदुसि, ऐं जे नाशुक्री कयां त पकड़ थींदी। हिकिड़ो किसो सुणायां थो मूसा अलैहिस्सलाम जे दौर जो। ख़ैर आउं सुहाऊं न न सुहाऊं न, किसो आहे इन शुक्र जो। हिकिड़ो इंसान हो, हिनखे अलाह जाम माल ॾेई ॾिने वई, एतिरो माल ॾिने, एतिरो माल ॾिने, एतिरो माल ॾिने, एतिरी रूज़ी ॾिने, जंहिंजी इम्तिहान आई त मूसा अलैहिस्सलाम वटि वियो। चए मूसा हाणे अलाह खे चओ त ॿियो माल नथो खपे, नथो संभाला राजे, बंदि कर, हाणे मूंखे नथो खपे ॿियो। मूसा अलैहिस्सलाम खे अहिड़ो थियो जो आऊं इन जी अर्ज़ु अलाह ते पुॼाई आहे। अॻो वियो पिए त ॿियो पाण जहिड़ो हिकिड़ो मिलियो। मूंसां कहिड़ो हाल चाल आहे? चा हू बानू चए थो जे अलाह जेकी तो मूंखे ॾिनी आहे, हा नथो खपे, बंदि कर, नथो संभाला ढिग ॾेई ॾिनी आहे। च मूंसां मुंहिंजो पर अलाह खे नियापो ॾे, जे मूंखे कंहिंखे ॾह था खरो त ॿिए खे ढिग ॾिने आहे। आउं हिकिड़े माण्हू पुछाणे वियोसि, मुंहिंजो ठीकु ई आहे, वीचारो बीमार हो, हालत गंभीर हुई, हीउ दर सुकी रहियो, मुंहिंजो ठीकु ई आहे, ना ॻीड़ो अड़े त मूं अलाह जी कहिड़ी गॾे जलई आहे, ऐं मड़े फिरियो पिया, आउं हिते बिस्तरे ते पियो आहियां। ना शुक्री, कुफर जो लफ़्ज़ निकिरियो, अलाह के साम्हूं इहो न चवाजे, शुक्र शुक्र शुक्र। त हिन अर्ज़ु कयईं अलाह ॿिए खे ढिग ॾेई ॾिने, मूंखे कीअं न ॾिने? अलाह खे चओ मूंखे ॾे, तो वटि कमी त आहे न, खोट त आहे न, तुंहिंजा खज़ाना भरिया पिया आहिनि। मूसा न बीहो, हुनखे अर्ज़ु पुॼाइजो। अलाह सां अर्ज़ु कयईं मुंहिंजा रब, मुंहिंजा बाना ने, मूसा खे कलीमुल्लाह चवाइजे थो, यानी मूसा अलाह सां अर्ज़ु ॻाल्हाए ऐं अलाह वरी वरंदी ॾे, कलीमुल्लाह चवाइजे थो मूसा खे। मूसा अलैहिस्सलाम अलाह के साम्हूं अर्ज़ु रखे त अलाह हू बानू ना ॻिनी, चए थो मूंखे ढिग ॾेई ॾिने, हा बंदि करे छॾ, नथो खपे। अलाह चए त मूसा हुनखे चओ जे तूं मुंहिंजो ज़िक्र बंदि कर, रूज़ी पाण ई झटिजी वेंदी। अच्छा मूसा वियो, हुनखे ईअं ज चए अलाह चए थो जे तूं ख़ाली ज़िक्र बंदि करे छॾ, शुक्र बंदि करे छॾ, रूज़ी पाण ई बंदि थी वेंदी। चए हीअ त मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं किन थींदो, मुंहिंजी ज़बान जेसि ताईं हलंदी अलाह जो ज़िक्र आउं कंदुसि, मूंखे सुध पई आहे न अलाह जे ज़िक्र में, उनजे शुक्र में मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे। हीअ त मूं वटां कॾहिं किन थींदो जे आउं उनजो ज़िक्र बंदि करे छॾियां, हथु खणा। त अलाह हुनजो ज़िक्र मूसा के साम्हूं थियो। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयनि त अलाह हाणे ॿियो हू बानू रहियो, हू चए थो तुंहिंजे खज़ाने में खोट आहे न, कंहिंखे मूंखे ॾे। त अलाह ताला मूसा खे चए जे इन बानड़े खे चओ तूं मुंहिंजो शुक्र चालू करे छॾ, तोखे रूज़ी जाम ॾेई ॾींदुसि, वञ। मूसा अलैहिस्सलाम हुन वटि वियो त उहो हुते घर तां हो की न, फेरी फेरी पुछा कयईं त उहो सफ़ा ॿाहिरि हिकिड़े मैदान में से ईअं चरण वारे जी फिरियो पियो। मूसा अलैहिस्सलाम रसी वियो त उहो अहिड़ो ग़रीब हो जे ख़ाली हिकिड़ी गंदी पहिरियल बि हो कीअं की न ईअं फाफा ॾिने पिए। मूसा चई त अलाह जो हुकुम आहे न हो सफ़ा रुखो, ॿियो नालो की न हो। मूं गणतरी खे हिकिड़ो घर रमज़ान में हिन ते 150 रोज़ा फ़र्ज़ु हुआ, 150 सम्झी सघो था 30 नीवू, 5 ॼणा 150 रोज़ा फ़र्ज़ु हुआ, हिकिड़ो रोज़ो किनी रखियो। ले देकर इन चटो। मूसा चए त अलाह चए थो जे तूं हाणे शुक्र शुरू करे छॾ, मुंहिंजो ज़िक्र कर, तोखे रूज़ी आउं ॾियां थो। तंहिं भेरो हीअं कंदसि पाण न थी वई न, ईअं वाचड़ियूं लॻो, हिकिड़ी गंदी हुई से वाह खणी भॼी वियो। हीअ सब्र शुक्र, हिते जेकॾहिं शुक्र हूंदो त अलाह रूज़ी जाम ॾींदो, शुक्र न हूंदो त ख़लास ख़लास ख़लास। पोइ अलाह ते तवकुल ऐं भरोसो। जंहिं तकलीफ़ अचे थी न तंहिं पाण डायरेक्ट ॿिए ते बद विझूं था जे हीउ गुनहगार आहे, वाटू हिन बंदि करायईं,
भई वाट बंदि हुन कई न, हिन जो कुरो वञे, चए न मूं ते केस थियो, हीज माण्हू आहे, इन भेरो फिरे पियो, हेॾा था नार तूं तवकुल कर अल्लाह ते, अल्लाह पाण ई वाटूं खोलींदो। तंगी अची वई, ॾुकार अची वियो, कहत साली अची वई, मींहुं न वठो, तकलीफ़ परेशानी, रोज़ीअ में बेबरकती, तंगी, ॾुख, कर अल्लाह ते तवकुल पोनार। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि ऐं तवकुल कयो, यानी पांखे चए, अगरि ऐं तवकुल कयो, भरोसो कयो अल्लाह ते, जीअं भरोसो करे जो हक़ आहे, उहो पखी अल्लाह ते तवकुल करे सुबुह जो निराना निकिरनि था ऐं सांझीअ जो पिंड जूं गुंजियूं भरे पोइ वरनि था। ऐं ईअं जे तवकुल कयो त अल्लाह आके ईअं जीअं रिज़्क ॾे, पाण तवकुल खपे, रोज़ीअ में बरकत जो सबबु आहे। पोइ दुआ, दुआ यानी अल्लाह वटां मंगणो। मोंदो कुरो हो, कई वारे पहिरीं नमाज़ पढ़ी पिया भीड़ी दुआ घुरंदा हुआसीं, पोइ मसइलो ई निकिरियो जे नमाज़ पढ़ी फ़र्ज़ु पुठियां इज्तिमाही दुआ न आहे, पर ऐं गवायो आमिजा कंहिंखे कंहिं मियाँ जी खे मौलाना मना कई आहे जे ऐं दुआ न घुरजा, हेॾा इहे सलाम फेरे न, फटाफट ईअं भॼो था जे ॿार की आग लॻी वई आहे, की मामिलो थियो आहे, न ॿार वञी ईअं उभी रहो। इन हिकिड़ा 4 मिंट पिंड लाइ दुआ घुरंदा हो, 2 मिंट दुआ घुरंदा हो त न, हा छोरा जेको ना रहे अॼु मिड़ी खे शर्म थी थो, हीअं हथु खणी दुआ मंगे में नथा खणे, ना नई नस्ल वारा न, ऐं दुआ मंगो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगंदा हुआ, ऐं अल्लाह तूं बरकत ॾे असांजे शहर में, ऐं अल्लाह असांजे मुद में, असांजे साह में जेको हुते टूयू पाटई हुई उन मिणी में बरकत ॾे, अल्लाह असांजे शहर में, असांजे रिज़्क में बरकत ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम में दुआ घुरियो पिया। हाणे पाण कोरो चाहियूं था मन में, अल्लाह जो हुकुम इहो आहे जे शहर लाइ, सॼे ॻोठ लाइ दुआ घुरो। पाण ईअं चवनि था अल्लाह मुआरो ॿोर कश्मीर मिठो न करे ऐं हिन वारो ॿोर ऋण। ई पंहिंजी नियत, नियत बदलो लो अधु, रिज़्क में बरकत थी खपे समय खे। पाण ई दुआ घुरो जे मुआरो वाड़ो कुंडी मई से भरियल खपे ऐं हिन जे वाड़े में गॾु हिन में जेको बुकलट करे। पंहिंजी नियत इहा आहे, पंहिंजी नियत इहा आहे जे जेतिरा टैला न नयूं गाॾियूं स्कॉर्पियो सुदान मुंहिंजे वारे में खपे, न हिन वटि अहिड़ो गॾु न हुए जेको किथे पुॼी सघे, गाह जी भरी खणी सघे। पंहिंजी नियत इहा आहे। जेतिरा सोन चांदीअ जा टोल रहिया ई मरे फिरी फिरी ऐं अल्लाह मूंखे ॾे, मुआरे घर जी झूमर खपनि था ऐं ॿिए वटि कीअं न खपे, उबराणा फिरे ॿिए जा ॿार। इहा दुआ जी पंहिंजी आहे त पोइ ॾह मकीन उगनंदा। दुआ खपे। अल्लाह चए थो दुआ मोमिन जो हथियार, उदउनी अस्तजिब लकुम, मूं वटां घुरो अॻियां ॾियां थो, ॾींदल रियो घुरंदल खपे, घुरंदल त आयूं आहिनि। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, अल्लाह एतिरो ओॾो आहे, हिन रग खां ओॾो आहे त जेको ओॾो आहे उन वटां मंगाइजे न, पाण ॿिए खे पिया ॾियां पिया हलायूं जा गठरी जो मेड़ करज। अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु ई ॾुखियो कमु आहे। वरी मुंदो अचींदो पाण वरी ज़कात। अल्लाह जे रस्ते में ख़र्च हिकिड़ो त पाण मथे फ़र्ज़ु रहियो ज़कात, तंहिं सवाइ नफ़ली पण अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु। नफ़ली एतिरे ईअं ख़ुदा करणु जेकी पिया ॾियूं था, ॾिनू खपे। ॿियूं क़ौमूं रहियूं इहे हमेशह थोरो 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 सदको कढनि पिया। पाण वटि सदको कढे जी आदत न आहे, न को पाण इन लेवल ते आहियूं, पंहिंजी हालति गंभीर ऐं सदको कढो बसि, अल्लाह सदके जे ज़रिए आफ़त हटाए छॾींदो। न सदको जेको रहियो ई ॾिने से माल घटंदो की न। 100 रुपया रहिया ॾोह ॾियो, ज़ाहिर में नीवू थींदा, पाण ई नीवू हाणे 1000 खां वधारे कमु ॾींदा। अल्लाह फरमाए थो वमा अनफक़्तुम मिन शैइन फहुव युखलिफु, ऐं जेतिरो ख़र्च कंदा अल्लाह उन जे बदिले आके ॾेई ॾींदो। जे अल्लाह ॾे थो त सौदो अल्लाह के साम्हूं आहे, तिजारत अल्लाह के साम्हूं ई आहे, पोइ पाण ख़र्च कोन था कयूं। न पंहिंजे ज़कातूं ॾिनियूं त अॻे चयो, अॼु अचां थो ठहियल ॾिनियूं हुई, जीअं अल्लाह चएवे जेतिरी चएवे उते ना ई ॾिनी। जे ना ई ॾिनी त पेंडिंग आहे पाण मथे, मुंदो बाक़ी पियो आहे। जे अल्लाह जे रास्ते में ख़र्च कयो त रोज़ाना 2 फ़रिश्ता उतरनि था आसमान तां। हिकिड़ो चए थो ऐं अल्लाह जेको ख़ैरात करे थो, सदको ख़ैरात ॾिए थो, उनखे बरकत ॾे, तंहिं भेरो ॿियो पाण मथे बम छोड़े थो। चए अल्लाह ई बखील रहिया, इन वटि अञा जेकी आहे से मरे झटि लाइ अञा हाणे कीअं न ॾे। हा करणो करो।
ही त रोज़ डेली सर्विस मुंदो हले पियो। बरकत आहे सुबुह जे वक़्त में जाए। प्यारा नबी फरमाईंदा हुआ अल्लाहुम्मा बारिक ली उम्मती फी बुकूरिहा, ऐं अल्लाह सुबुह जे वक़्तु मुंहिंजी उम्मत खे बरकत ॾे। त सुबुह जो पहिरीं उथियो, ही नलका लॻा पिया, पाणी जाम मरियो, मसो कयो, निमाज़ पढ़ो, भाइयूं पिन जे घर हुते मसो कई, निमाज़ पढ़े, पोइ अलाह वटां बरकत घुरो, बरकत अची वेंदी, पर पाण घुरो मंगूं नथा। सिला रहमी ऐं माइत्र रहिया उन से भलाई रखणु, त वीचारा जंहिंजा माइत्र आहीं उहो इंसानु ख़ुशनसीब आहीं, दुआ जा घर रहिया, पण पाण माइत्र करे नथा सम्झो। ॿियो सिला रहमी एतिरे मिली जुली करे ज़िंदगी गुज़ारणी। इहे अहिड़ा सबब आहिनि जंहिंजे ज़रिए रोज़ी मिलंदी, हा मिलंदी त खपे पूरा। प्यारे नबी जी हदीस, मन सर्रा ऐं युमद्द लहू फी उम्रिही व यज़ादु फी रिज़्क़िही, जेको चाहे थो त उनजी उमिरि में बरकत पए, उनजे रिज़्क़ में ज़्यादती थिए, त उहो वालिदैन सां सलूक करे, ख़ासो उसने सलूक। वरी इन लेवल जी ॿी हदीस है, मन अहब्बा अन युबसत लहू फी रिज़्क़िही, जेको चाहे थो त उनजी रोज़ी में बरकत पए, रिज़्क़ में बरकत पए, त उहो सिला रहमी करे, पिंड और वौद छॾे ने सिला रहमी में चालू थी वञे। मिणी खां वधारे रिज़्क़ रोज़ी तंहिंमें बरकत जो सबबु आहे इस्तिग़फ़ार। इस्तिग़फ़ार एतिरे पिंड जो गुनाह अलाह खे साम्हूं पेश करणो, आउं गुनहगार हुयुसि न, हाणे गुनाह था हथु कयो न, अलाह तूं माफ़ कर, त माफ़ करे जा बरस आई। अलाह चाहे त उहो समूरो इन जो गुनाह फिटाए छॾे, जंहिंखे अफ़ू चवाइजे थो, अथवा अलाह गाफ़िर गफ़ूर गफ़ार दरगुज़र वटां कमु गिने इन लेवल जो, त उन मथां पर्दो विझी छॾे, न हिते ख़बर पए न आख़िरत में ख़बर पए, पण पाण इस्तिग़फ़ार कयूं था खरा। दीन इस्लाम मथे साबित क़दम रहणो, दीन इस्लाम मथे साबित क़दम, अल्लाह जी तौहीद मथे साबित क़दम। वलस्तकामु अला तरीक़तिल अस्कैनहुम माअन गदका, अगरि ऐं सही तरीक़ो अल्लाह जी तौहीद, अल्लाह जो दीन, तंहिं मथे मज़बूतीअ से उभारो जा, इस्तिक़ामत इख्तियार कयां, ला अस्कैनहुम माअन गदका, त अल्लाह फरमाए थो आंखे आऊं वाफ़िर यानी झिझो ऐं जाम पाणी ॾींदुसि, मींहुं वसाईंदो। कनात एतिरे जेकी अलाह ॾिने इहा अलाह जी नेमत आहे, पोइ हरूं भरूं अॻूं न वञणो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त आंजो माल उहो आहे जेको आउं खाधा औगारे छॾियां। इंसान औगारे न पचाए थी, खाधा आंजो लिबास उहो आहे जेको आउं पहिरियां जुनून थी वियो। ॿियो वारसे जो आहे, आंजो पेट मिटी भरींदी, बसि ॻाल्हि इहा जे कनात खपे। अलगर्ज़ रिज़्क़ रोज़ी तंहिंमें बरकत पाण खे खपे थी, जे बरकत खपे थी त ईमान, पोइ आमाल सालिहा, पोइ तक़वा, शुक्र, दुआऊं, क़ुरान मजीद जी तिलावत, तौबा ऐं इस्तिग़फ़ार, भला कम, माउ पीउ से हुस्न सलूक, अड़ोसी पड़ोसी से हुस्न सलूक, हर क़िस्म जे गुनाह जी अल्लाह वटां माफ़ी, जे ई मड़ा सबब भेरा थिया त हर क़िस्म जी नेमत अल्लाह ॾींदो। अने जे हीअ ज पोज़ीशन हूंदी त अहिड़ी बस में पाण वेठा आहियूं जेको कंहिं स्टेशन ते कीन पुॼाईंदी, इन स्टेशन ते पाण खे उतारींदी जे साम्हूं कीअं कीन जुड़ंदो, न को साम्हूं पाणी जो गिलास ॾिने वारो आहे, न साम्हूं को भजियो पापड़ी